इस दिल में क्या रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है, तेरा ही नाम लिखा रखा है। चीर के देखें दिल मेरा तो तेरा ही नाम लिखा रखा है। माशाल्लाह सां हेतिरो वीडियो रखां थो मां, ॿ वीडियो रखिया आहिनि, व्यूज़ न आया आहिनि, अदा न अचनि, को मसइलो न आहे, पर आत्मकथा त मां ॿुधाईंदो रहंदुमि। पंहिंजी हिकिड़ी तारीख़ बि ठहे थी, ईंदड़ नसलुनि खे ख़बर त पए त असांजे वॾनि केतिरी स्ट्रगल कई हुई ऐं कीअं नालो कमायो एतिरो। सो हिकिड़ी तारीख़ बि ठहंदी थी वञे। तव्हां बि ईअं कयो, जेके नवां यूट्यूबर्स आहिनि न, पंहिंजी स्ट्रगल जे बारे में, पंहिंजी कथा जे बारे में ॿुधायो, आत्मकथा ॿुधायो वेही करे। ॿ वीडियो पहिरियां रखिया, माशाल्लाह सां व्यूज़ न आया, छो जो कॉमेडी वीडियो ठाहींदा आहियूं असां, उहे तव्हां वधीक पसंदि कंदा आहियो, ख़ासि करे गामू सां। उहे बि ठाहियूं आहिनि कुझु, उहे विच विच में तव्हां ॾिसंदा रहंदो मुंहिंजे हिन चैनल ते। सो गुज़िरियल वीडियो में मां तव्हांखे ॿुधायो त 5 दर्जो पढ़ण खां पोइ, यानी 1987 में 6 दर्जे में जॾहिं मां आयुमि, त किथे आयुमि? लाड़काणे में। तव्हां सोचींदा हूंदो इहो कीअं? प्राइमरी 5 दर्जा सखर में पढ़े, पैदा सखर में थियो, वरी लाड़काणे कीअं शिफ्ट थी वियो? ट्विस्ट अची वियो न ज़िंदगी में हिकिड़ो। छो जो मूं तव्हांखे गुज़िरियल एपिसोड में ॿुधायो त इलाइक़ो जेको असांजो हुयो माशाल्लाह पाड़ो, उहो ॾाढो भलो। सो उन माहौल मां कढण जे लाइ मुंहिंजे वालिद साहिबु हिकिड़ो फ़ैसिलो कयो त हिन खे हिन माहौल मां कढिजे, बल्कि हिन शहर मां ई कढिजे। छो जो हर किथे ॾाढो हूंदो नंढे हूंदे, मूंखे तव्हां ॾिसंदा हूंदो हे त धकु लॻल आहे लेफ्ट ते आहे ते हेॾे खॿी हथ जे मथां जेको निशान आहे, हर किथे ॾाढो हूंदो हुउमि मां नंढे हूंदे खां वठी। लॻड़ उॾारणु, कोठनि ते चढ़णु, पलवड़नि तां किरणु, हेॾे होॾे, माना हर किथे ॾाढो हूंदो हुउमि। इन करे उन्हनि सोचियो त हिन खे थोरो सुधारियूं, हिन खे लाड़काणे मोकिलियो। लाड़काणे जेका मुंहिंजी वॾी बीहण जी शादी थियल हुई, जेको मुंहिंजो उस्ताद बि आहे, हुनजो जेको हस्बैंड आहे उस्ताद अब्दुल वहाब सूमरो, उहो मुंहिंजो वॾो भेणियो बि आहे, मुंहिंजो उस्ताद बि थिए बिजलीअ जे कम जो, यानी मूंखे बिजलीअ जे कम ते छॾे ॾिनो। माना हुननि चयो त हिकिड़ो हुनर बि थी पवंदो, सिखी पवंदो, ऐं गॾोगॾु पढ़ाई बि हिनजी लाड़काणे में थिए। लाड़काणे में हूअं बि माशाल्लाह इल्म ऐं अदब जो शहर आहे, त हुते स्कूल बि ॾाढा सुठा आहिनि। स्कूल त पूरी सिंध में आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी माशाल्लाह सुठा आहिनि। उन दौर में त सुठा हूंदा, हाणे बि आहिनि, हाणे त वॾा वॾा स्कूल, वॾा वॾा सेंटर, अलाए छा छा खुली विया आहिनि। पर उन दौर में मूंखे लाड़काणे में शिफ्ट कयो वियो, त जीअं सखर वारे माहौल मां निकिरी लाड़काणे में मां पढ़ाई शुरू कई पंहिंजी 1987 में। जेको मां गानो चवां पियो, इन करे मूंखे यादि आहे ईमानदार फिल्म जो संजय दत्त हुन में हूंदो आहे, ऐं फराह ख़ान हूंदी आहे, फराह ख़ान फराह ख़ानम, त उहो ई भेण आहे जेका वॾी। सो प्राण बि आहे हुन फिल्म में। VCR जो दौर हुयो, दौर में VCR ते फिल्मूं ॾिसंदा हुआ ॾाढियूं। याद आ रहा है तेरा प्यार, कहाँ कहाँ तुम हुए तुम कहाँ गुम, अभी जा एक बार, ओ यार, मिथुन चक्रवर्ती स्टाइल हूंदो हुयो। ऐं 87 में ई हसन जहांगीर जो बि गानो आयो, हवा हवा ए हवा खुशबू लुटा दे, ॾाढो मशहूरु गानो थियो उहो। वर्ल्ड लेवल ते इंडिया में उन ते गाने जी वीडियो बि ठही, इंडिया घुरायो बि वियो हसन जहांगीर खे। त 87 में मां लाड़काणे में जॾहिं पहुतुसि, त उते पायलट स्कूल आहे, उते कोशिशि कई मुंहिंजो भेणियो, जेको मुंहिंजो उस्ताद बि थिए, उस्ताद अब्दुल वहाब सूमरो, उन्हनि कोशिशि कई त पायलट स्कूल में एडमिशन थी वञे। पर पायलट स्कूल में एडमिशन ॾाढी ॾुखी हुन दौर में, हाणे बि मथां ॾुखी हुजे। सो उते एडमिशन न थी। पोइ असांजे घर जे भरिसां, यानी घर उते हुयो मुंहिंजी सिस्टर जो अलीगोराबाद में, काफ़िला सराय में, हाणे बि उते आहे अञा ताईं उहो घरु। उहो मां अॻिते हली तव्हांखे ॿुधाईंदुमि कीअं मां उहो हथनि सां ठारायो बि घरु। सो उन घर जे भरिसां ई पीरशेर रोड ते, उनजे भरिसां ई पीरशेर रोड ते वरी तव्हां खिलो था अलाए छो, उते उहो बि इलाइक़े जे करे मशहूरु बि आहे। उनजे ॿाहिरां ई मेन रोड ते DC स्कूल हूंदो हुयो। DC स्कूल में मूंखे 6 दर्जे में दाख़िल करायो वियो। ऐं DC स्कूल में लाड़काणे में जेके मशहूरु स्कूल, सुठा सुठा स्कूल, पायलट स्कूल सभ खां सुठो हुयो, मिस्कूल स्कूल, ऐं दीनी मदरसा हाई स्कूल, DC स्कूल में 6 दर्जे में मूंखे दाख़िल करायो वियो। उते साईं नारायण दास हुयो हेडमास्तर, ऐं साईं अब्दुल रज़ाक सूमरो साहिबु हुयो। उन्हनि माना
ॾिठल वाठल करे दोस्ती करे उस्ताद अब्दुल वहाब सूमरो मशहूरु माण्हू ज़ारा लाड़काणे में तमामु घणो वॾो दुकानु हुनजो ज़बरदस्त इलेक्ट्रिक जो। सो उते मूंखे दाख़िल करायो वियो स्कूल में, DC स्कूल में, जिते मूंखे ॾाढा सुठा दोस्त मिलिया। अञा ताईं बि उहे दोस्त आहिनि, असांजो हिकिड़ो WhatsApp ग्रुप बि ठहियलु आहे दोस्तनि जो, ऐं ॾाढा सुठा दोस्त मिलिया। हाणे त माशाल्लाह उहे वॾी वॾी पोस्टुनि ते पहुची विया आहिनि। जीअं असांजो दोस्त हुयो मॉनिटर बि आहे, बल्कि हाणे बि असांजो मॉनिटर आहे, ईअं सम्झो WhatsApp ग्रुप ते, गुल मोहम्मद अबड़ो। सो उहो असां हिकिड़ी बेंच ते वेहंदासीं, स्कूल जो मॉनिटर बि हूंदो क्लास जो, ॾाढो होशियारु हुयो, अञा ताईं बि होशियारु आहे, हाणे त प्रोफेसर थी वियो आहे, लेक्चरर थी वियो आहे। परवेज़ भुट्टो जेको हाणे वरी मुख़्तियार कार आहे उहो, या अख़्तियार तुनियो, दलील ख़ान जतोई उहो बि हाणे माशाल्लाह डिप्टी डायरेक्टर आहे, छा थी वियो आहे, लेक्चरर त हुयो पहिरियां। अशफाक मंगी जेको हाणे PTV ते प्रोड्यूसर आहे। ॿिया बि खोड़ सारा दोस्त, मजीद शेख, नसीर शेख, शेख घणा हूंदा, दीदार शेख हुयो, 3-4 ॿिया ॿाहिरि हुआ, अशफाक शेख, गुलाम मुस्तफ़ा शेख। सो इहे असांजो उते ग्रुप हूंदो क्लास 6 में। सो ख़ुदा बख़्श मेतलो ऐं ख़ुदा बख़्श लाशारी, KB लाशारी, वरी KB मेतलो, ई माना सुठा दोस्त असांजा नंढिला जा। 6, 7, 8 मां उते पढ़ियो, ऐं 6 जो दर्जो उते पढ़ियुमि स्कूल में। उनखां पोइ DC स्कूल में बारिशूं पियूं घणियूं, को उनजी रिनोवेशन थिए पई त उहो वरी शिफ्ट कयो हुयो म्यूनिसिपल स्कूल, जेको स्टेडियम जे पुठियां आहे, लाड़काणे वासियुनि खे ख़बर हूंदी। त म्यूनिसिपल स्कूल में वरी मंझंदि वारी शिफ्ट थी वई उहा, पोइ 7, 8 वरी उते पढ़ियुमि। त सुबुह जो स्कूल वेंदो हुउमि मां, मंझंदि खां पोइ मोटी अची करे वरी दुकान ते वेंदो हुउमि कमु सिखणु, बिजली जो रिवाइंडिंग जो कमु कंदो हुउमि। उते माशाल्लाह 3 साल उते मां जेको पढ़ाई कई ऐं कमु न सिखी सघियमि, छो जो नंढो ज़हन हुयो ज़ाहिर आहे, ऐं मुंहिंजो वरी मस्ती वारो ज़हन हूंदो, मज़ाक मस्ती वारो, ऐं कमु मूंखे सम्झ में न अचे बिजली वारो। पोइ माशाल्लाह ॾाढी मार खाधी मां उस्तादनि जी। ऐं उस्ताद अब्दुल वहाब सूमरो जेको हूअं ई पंहिंजी तबियत जे हिसाब सां तमामु घणो सख़्तु आहे, उसूल परस्त आहे। ऐं स्कूल खां मोटी अची तकड़ में तयारु थी मंझंदि जी मानी खाई करे वरी दुकान ते वेंदो हुउसि। दुकान ते पोइ उस्ताद गुलशाद सूमरो जेको नंढो उस्ताद जंहिंखे चवंदा हुआसीं असां, अक्सर दोस्तनि खे ख़बर हूंदी, गैरेज ते या दुकाननि ते हिकिड़ो उस्ताद हूंदो आहे, वॾो उस्ताद, हिकिड़ो वरी उनखां थोरो नंढो जेको हूंदो आहे उहो नंढो उस्ताद सॾिबो आहे। उस्ताद गुलशाद सूमरो अलाह जन नसीब करे हाणे हिन दुनिया में न आहिनि, उन्हनि वरी चयो त तूं मुॾे बीहंदो करे अची करे मूं वटि कमु सिख। पर माशाल्लाह उते बि न सिखी सघियमि मां। सो 3 साल मुसलसल उते मूं जॾहिं पढ़ाई कई, 6, 7, 8 यानी 87, 88, 89 में 3 साल मां उते पढ़ियमि। ॾाढा सुठा दोस्त मिलिया ऐं पाड़ो बि ॾाढो सुठो हुयो। पर पाड़े में मूंखे ॿाहिरि घणो घुमण जो मौक़ो न मिलंदो हुयो, छो जो स्कूल खां मोटी अची दुकान ते वेंदो हुउमि, मंझंदि जी मानी खाई वरी राति जो वापसि ईंदो हुउमि। 8-9 वॻे राति जो दुकान बंदि थींदो त वरी वापसि ईंदा हुआसीं गॾु घर, वरी सुबुह जो स्कूल, यानी रूटीन इहा हूंदी हुई। त उन दौरान ई VCR जो दौर बि हूंदो, VCR ते फिल्मूं बि ॾाढियूं ॾिठियूं। उस्ताद अब्दुल वहाब सूमरो VCR बि हूंदी उन वटि, ऐं माशाल्लाह तक़रीबन हर जुमेरात ते फिल्म ॾिसंदा हुआसीं। VHS जी कैसेट हूंदी हुई। ऐं यादि आहे मूंखे त टांगा स्टैंड जो वरी हिते वीडियो सेंटर जो पूरो मर्कज़ हूंदो हुयो, वीडियो सेंटर हूंदा हुआ। त्रिदेव फिल्म बि उन दौर में आई 88 में, जंहिंमें गानो हुयो ओए ओए ढन ढन ओए ओ वाह, इहे गाना हलंदा। ऐं अक्सर माण्हू इहे चवंदा रहंदा, साइकिल ते घुमंदा रहंदा ऐं मोटरसाइकिल ते ओए ओए हिक ॿिए खे ईअं सॾु कंदा हुआ। 88 में ई बकरा किस्तों पे पार्ट 1 आयो उस्ताद उमर शरीफ़ जो, जेको सुपर डुपर हिट थी वियो। शहनशाह फिल्म आई अमिताभ बच्चन जी, रिश्ते में तो हम तुम्हारे पाप लगता है, नाम है शहनशाह आई। सो 88, 89 ताईं लाड़काणे में रहियमि। 89 खां पोइ वरी माना लाइफ में यूटर्न अची वियो हिकिड़ो, वरी बैक टू द पवेलियन, सखर अची वियो 1990 में। हाणे सखर अची वियो, उन खां पोइ 90 में वरी कहिड़े स्कूल में दाख़िल थियमि, सखर जे यानी गवर्नमेंट हाई स्कूल DC हाई स्कूल में त पढ़ियमि मां उते 6, 7, 8। वरी 9th 10th किथे पढ़ियमि इहो मां तव्हांखे ईंदड़ एपिसोड में ॿुधाईंदुमि। हा, वीडियो भली न ॾिसो, का ॻाल्हि न आहे, कमेंट्स ज़रूरु ॾियो त मुंहिंजी आत्मकथा तव्हांखे कीअं थी लॻे। ऐं ज़रूरु माण्हू लिखंदा त ॾाढो सुठो सिलसिलो शुरू कयो अथव, इहो जारी रखो, अॻिते बि अञा ॿुधायो, अॻिते ॿुधाईंदो रहंदुमि मां। सो पिक्चर अभी बाक़ी है मेरे दोस्त।